जी नाज़रीन भलीकार चवंदासीं ब्रेकिंग न्यूज़ अवां शेयर कंदासीं। कश्मीर में पंजाब पुलिस के चौकीअ ते ॾोहारियुनि हमलो कयो आहे। SHO शहीद थी वियो। अवांखे अपडेट कयूं पिया। खरोड़ के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि पुलिस चेक पोस्ट ते हमलो कयो आहे। हमले में SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो आहे, जंहिंजी लाश खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। शहीद SHO जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिस खणाए विया आहिनि। पुलिस जो इहो चवणु आहे। अमां सां ख़बर शेयर कयूं पिया। कश्मीर में पंजाब पुलिस की चौकी ते ॾोहारियुनि हमलो कयो आहे। SHO शहीद थी वियो आहे। खरोड़ के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि पुलिस के चेक पोस्ट ते हमलो करे ॾिनो। हमले में SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो। लाश सिविल अस्पताल आंदो वियो। शहीद SHO जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारिस खणाए विया। अवांखे आगाह कंदासीं। कश्मीर में ब्रेकिंग न्यूज़ है। पंजाब पुलिस की चौकीअ ते ॾोहारियुनि हमलो करे ॾिनो। हमले दौरान SHO शहीद थी वियो। अवांखे अपडेट कयूं पिया। अहम ख़बर है। कश्मीर में पंजाब पुलिस की चौकी ते ॾोहारियुनि हमलो कयो। SHO शहीद थी वियो आहे। खरोड़ के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि पुलिस चेक पोस्ट ते हमलो कयो आहे। हमले में SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो आहे, जंहिंजो लाश सिविल अस्पताल आंदो वियो। शहीद SHO जो लाश सिविल अस्पताल आंदो वियो, जितां ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारसनि हवाले कयो वियो। पंजाब पुलिस की चौकी ते ॾोहारियुनि हमलो करे ॾिनो। SHO शहीद थी वियो। हमले में SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो। लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। पुलिस जो चवणु आहे त शहीद SHO जो लाश ज़रूरी कार्रवाई खां पोइ वारिस खणाए विया। अवांखे अपडेट कयूं पिया। कश्मीर में पंजाब पुलिस की चौकी ते ॾोहारियुनि हमलो करे SHO के शहीद करे छॾियो। खरोड़ के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि पुलिस चेक पोस्ट ते हमलो कयो। हमले में SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो, जंहिंजी लाश खे अस्पताल मुंतकिल कयो वियो। शहीद SHO जो लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारिस खणाए विया आहिनि। जिन नाज़रीन असांखे जॉइन किया है। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं। कश्मीर में पंजाब पुलिस चौकीअ ते हमलो थियो आहे, जॾहिं त खरोड़ के कच्चे वारे इलाइक़े में ॾोहारियुनि पुलिस की चेक पोस्ट ते हमलो करे ॾिनो। फायरिंग में SHO शहीद थी वियो। अवांखे अपडेट कयूं पिया। कश्मीर में पंजाब पुलिस की चौकी ते ॾोहारियुनि हमलो कयो। SHO शहीद थी वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। अहमद अली सियाल असांखे जॉइन किया है। जी अहमद अली, छा तफ़सील है? जी बिल्कुल अली रज़ा, अवांखे मैं ॿुधाईंदो हलां त कश्मीर वेझो पंजाब जेको आहे दंग ते जेको आहे खरोड़ मास्के वारे इलाइक़े में जेको आहे सरहदी दंग वेठा ॾोहारियुनि जो जेको आहे पंजाब चेक पोस्ट पुलिस ते जेको आहे हमलो थियो आहे। पंजाब पुलिस जी जेको ॾोहारियुनि मथां हलंदड़ फायरिंग दौरान जेके आहे 3 ॾोहारी बारिजी विझण जी जेकी दावा कई वई आहे, जॾहिं त हिकु पुलिस एहलकार पिणु शहीद थी वियो आहे। जॾहिं इतलाह आहिनि त पंजाब पुलिस ॾोहारियुनि जे जेको आहे फायरिंग आहे हिन टाइम ताईं वक़्त सां जारी आहे। ऐं जॾहिं त ॿुधाईंदो हलां त पंजाब जो जेको खरोड़ जो इलाइक़ो आहे कच्छ जो जिते चेक पोस्ट ते ॾोहारियुनि पर हमलो करे ॾिनो आहे, जंहिंमें SHO राणा मोहम्मद रमज़ान शहीद थी वियो आहे। जॾहिं त ज़रीर मूजिबि जंहिंजी सुञाणप नहीं थी सघी आहे, अञा जंहिंमें काफ़ी जेके धाड़ियल आहिनि उहे शहीद थी विया आहिनि और फौती आहिनि, मारिजी विया आहिनि पुलिस जे मुक़ाबले में। जंहिंजो जेको SHO जो जेको लाश आहे सिविल अस्पताल कश्मीर आंदो वियो, जेको जंहिंजी सुञाणप थी सघी। ऐं पंजाब पुलिस जो चवणु आहे त SHO जो जेको शहीद थियो आहे उहा गर्मी जे बुसट जे करे अटैक थियण जे करे थियो आहे, उनखे का बि गोली न लॻल थी। महिरबानी अवांजी अपडेट करण लाइ।